चाल भगवान की जय। मां मां तो वरी चवंदे छा बदलाए मोबाइल न न या वरी न बदलाए जा वरी संगत खे परेशानी थींदी न वरी। सर्वश्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव ज्ञारस गोविंद सर्व संत भक्त महात्माओं पवित्र स्थानों सर्व तीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान की जय जय श्री राधे नमः पार्वती पतये हर 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 हर। सर्व सतगुरु सनक सनंदन सनातन सनत कुमार भगवान सनकादि जी भगवान श्री नारद जी महाराज दालवे जी महाराज भगवान श्री रामरति महाराज भगवान अतीत मुनि भगवान वेद मुनि भगवान अविनाश मुनि भगवान श्री चंद्र महाराज की। बाबा साधुराम साहिब बाबा धनुराम साहिब बाबा राम प्रसाद साहिब बाबा हरि शरण राम साहिब बाबा नारायण दास साहिब बाबा आनंद राम साहिब बाबा भगत राम साहिब की जय जय श्री राधे नमः पार्वती पतये। आयो लाल सबई चो कहरी चाहता में बिन गुर देखे नाम छातन नाम कोने हाँ अच्छा मना कह दो ठीक है। हाँ शायद रामायण थी हले न तो समय थोड़ी वधिक लगी तो वने तो हाँ रोज एक फरमाइश मुश्किल थी सघंदी हिक ब जेकी बचंदी तो उधारी रखी वेंदी थी वही तो रखनि ते न तो वरी सुभाणे उन्हनि खे तारीख़ ॾिजो। ओम श्री राधा श्री राधिका वृंदावनेश्वरी कृष्णाय वासुदेवाय प्रणत क्लेश नाशाय ओम नाम संकीर्तनम यस्य प्रणामो दुख शमनस हरि ओम। भक्त भक्ति भगवंत गुरु इनके पद वंदन किए वंशी विभूषित करा पीतांबरा दरुण पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रा हरिओ। संगत जी पहरी फरमाइश मोहन मेरा मुरली वाला। मुरली मनोहर भगवान की जय। राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे श्याम राधे राधे श्याम श्याम राधे राधे श्याम राधे श्याम राधे श्याम।
गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे श्याम राधे राधे श्याम श्याम राधे राधे श्याम राधे श्याम राधे श्याम श्याम राधे राधे श्याम नमन श्याम राधे राधे श्याम गायो भाई राधे श्याम राधे श्याम मोहन मेरा मुरली वाला मोहन मेरा मुरली वाला मैंने हरि से प्यार किया मैंने हरि से प्यार किया प्यार किया प्यार किया मैंने हरि से प्यार किया मैंने हरि से प्यार किया प्यार किया प्यार किया राधे राधे श्याम राधे गोविंद श्याम राधे राधे श्याम राधे गोविंद 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 श्याम हरि कृपा ने संत मिलाया चाह लगी सुमिरन की हरि कृपा ने संत मिलाया चाह लगी सुमिरन की संत कृपा से भक्ति जागी प्यास लगी दर्शन की संत कृपा से भक्ति जागी प्यास लगी दर्शन की मोहन मेरा मुरली वाला मोहन मेरा मुरली वाला मैंने हरि से प्यार किया मैंने हरि से प्यार किया प्यार किया प्यार किया राधे गोविंद श्याम राधे गोविंद श्याम गोविंद श्याम राधे 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 गोविंद श्याम मन के अंदर गोविंद बैठा राह नहीं दिखलाए गोविंद
करना क्या ना करना है, सब कुछ मुझे समझाए। करना क्या ना करना हे हरे सब कुछ मुझे समझाए। मालिक ऐसा मुझको मिला है, कैसे फिकर हो गुजर की। मालिक ऐसा मुझको मिला है, कैसे फिकर हो गुजर की। कितना रखता ख्याल हमारा, रहमत कर दी शुक्र की। कितना रखता ख्याल हमारा, रहमत हो शुक्र की। मोहन मेरा मुरली वाला, मैंने हरि से प्यार किया, मैंने हरि से प्यार किया, प्यार किया, प्यार किया। मैंने हरि से प्यार किया, मैंने हरि से प्यार किया, 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 प्यार किया। बोलो मुरली मनोहर भगवान की। भगवान जी या वॾी कृपा आहे जेको शुक्र तो करे, जेको चए थो न मां प्रभु जी कृपा आहे राजी आहियां, केवल ज़बान सां न भीतर स्वीकार तो करे, तो समझो उन ते ॾाढी ॾाढी कृपा आहे भगवान जी। तॾहिं अहिड़ी सुमत आई आहे भगवान जे रजा में राजी रहण जी। चओ हरे राम। हनुमान जी खे न कहतो न सॾजा हरे कृष्ण। कथा आरंभ होत है, आवो वीर हनुमान, श्री राम लक्ष्मण जानकी, सदा करो कल्याण सियावर रामचंद्र ओ पवन सुत हनुमान की जय, की जय 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 जय। श्री राम जय राम जय जय राम, जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम। श्री रामचरितमानस श्री बालकांड दोहो पहुतायूं असां 21। राम नाम मन दीप धरो, जिह देहरी द्वार, तुलसी भीतर बाहरे हूँ, जो चाहस उजियार सियावर रामचंद्र की जय, उमापति देव की जय जय पवन सुत, हनुमान की जय जय बोलो भाई संतन की जय 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 जय। तुलसीदास जी महाराज चवनि था, अगर तू अंदर ऐं ॿाहिरि ॿिन्ही तरफ़ रोशनी तो चाहे, तो मुख रूपी दरवाजे ते
जबान रूपी देहलीअ ते, जीअं पधर सिंधीअ में चइबो आहे न, देहलीअ खे सिंधीअ में छा चइबो आहे? जेकी दरवाजे जे ॿाहिरि जॻह हूंदी आहे, हाणे जीअं दरवाजे जे ॿाहिरि अंदरि थोरी जॻह आहे, उनखे छा चइबो आहे? पधर। छा चइबो आहे? हा, यादि रखो भाई। त पंहिंजे पधर ते अगरि तव्हां ॾीओ ॿारींदो त दरवाजे जे अंदरि बि रोशनी कंदो ऐं ॿाहिरि बि। त अहिड़ी तरह सां पंहिंजे अंदर ऐं ॿाहिरि जेको उजालो, चाहे ज्ञान रूपी भक्तीअ रूपी उजालो, त मुख रूपी ज़बान ते, मुख रूपी दरवाजे ते, ज़बान रूपी कंहिं ते? देहली याने पधर ते मणि रूपी दीपक रख। कहिड़ी मणि? राम नाम रूपी। सरल शब्दनि में चऊं, जंहिंजे मुख में राम जो नाम आहे, उनजे ॿाहिरि बि प्रकाश आहे, भीतर बि प्रकाश आहे। ॿाहिरि बि आनंद आहे, भीतर बि आनंद आहे। ॿाहिरि बि सुख आहे, भीतर बि सुख आहे। हिते बि सुख आहे, मथे बि सुख आहे। तन में बि सुख आहे ऐं मन में बि सुख आहे। हिते बि सुख अथई, हुते बि सुख अथई। चओ हरे राम। ब्रह्मा जी जे ठाहियल हिन संसार खां चङी तरह जेके बचंदा आहिनि, वैरागवान मुक्त योगी पुरुष इन नाम खे ई ज़बान सां जपींदे जपींदे ब्रह्म ज्ञान आत्म ज्ञान रूपी ॾींहं में जागंदा आहिनि ऐं नाम रूप सां रहित अनुपम अनिर्वचनीय अनामय ब्रह्म सुख जो अनुभव कंदा आहिनि। ध्यानु ॾिजो, गोस्वामी जी चवनि था, जेके निरंतर नाम जपींदा आहिनि न, उन्हनि खे पोइ आत्म ज्ञान अची वेंदो। कीअं अची वेंदो आहे? भगवान जी कृपा सां, उन नाम महाराज जी कृपा सां। छो जो नाम में भगवान समायल आहिनि। निरंतर भाव सां, श्रद्धा सां, सिक सां नाम खे यादि कंदे कंदे, सुमरन कंदे कंदे भगवान खे दया करुणा ईंदी आहे कि हेॾा साल थी विया आहिनि, हिन मूंखे पंहिंजे हृदय में विहारे रखियो आहे। ॾींहं राति इन जी ज़बान नृत्य थी करे हरि नाम में, त उनखे ब्रह्म ज्ञान ॾींदा आहिनि, आत्म ज्ञान ॾींदा आहिनि। अगरि इहा दिमाग़ जी शइ हुजे हा, त वॾा वॾा दिमाग़ वारा वैज्ञानिक वेठा आहिनि, हिन महिल ताईं उहे ब्रह्म ज्ञानी ठही विया। हा, जेके वॾा वॾा आविष्कार था कनि पिया, खोज था कनि। हा, छा छा न ठाहे छॾियो अथऊं, हवाई जहाज ठाहे छॾियऊं, ये पंखा कूलर एसी बनाए छॾियऊं। ॿाहिरि भयंकर 50 डिग्री जी गर्मी हुजे ऐं तव्हां अंदरि कंबल पाए सुम्हो था पिया, बढ़िया वेही करे कंबल पाए चांहि था पियो अंदरि, छो जो अंदरि 16 डिग्री थो हले। लेकिन एतिरो करण सां बि, इन खां करोड़ गुना वधीक बि अगरि दिमाग़ लॻाइनि, त संसारिक शइ त मिली थी सघे, पर इहा आत्मिक शइ त भगवान जी कृपा सां ई मिलंदी आहे। न त हिन महिल ताईं न ईअं उहे बि कॉलेज खुली वञनि आत्म ज्ञान जा। अचो भैया, एतिरो कोर्स 5 सालनि में 10 लख रुपया जो आत्म ज्ञान पाए वञो। 20 लख जो असांजो कोर्स अथव, गारंटी बिल्कुलु। चओ हरे राम। पर ईअं कुझु कोन्हे, वञे धोखे में न रहिजो। एकाध हलंदा अथव, हिन महिल बि अहिड़ा कोर्स हलंदा अथव उनजे नाले सां, पर जेसि ताईं श्री हरिअ जी कृपा न थींदी, गोविंद जी कृपा न थींदी, श्री हनुमान जी, तेसि ताईं आत्म ज्ञान ईअं न मिलंदो आहे भाई। चओ हरे राम। निरंतर भगवान जो सिमरन कयो, कीर्तन कयो, यादि कयो। जेको परमात्मा जे गहरे रहस्य खे सम्झण थो चाहे, सही सही महिमा खे, कोई जिज्ञासु थी करे नाम खे ज़बान सां जपे करे उनखे सम्झी वठंदा आहिनि। जाना चहे गूढ़ गति जेऊ, नाम जीह जप जानह तेऊ। कुझु न ईंदो आहे। हाणे ॿुधायो, जेके ब्रह्म ज्ञानी केरु थिया? कबीर साहब स्कूल कॉलेज विया ई कोन। ब्रह्म ज्ञानी केरु थिया? रविदास महाराज। हाँ, कॾहिं स्कूल कॉलेज विया ई कोन। ब्रह्म ज्ञानी केरु थियूं? हज़ारे हज़ारे गोपियूं थियूं, कॾहिं वयूं स्कूल कॉलेज? न वयूं। भागवत में लिखियल आहे। त वॾा वॾा महात्मा चवनि था, उद्धव जी महाराज चवनि था पिया त हिननि कहिड़ा न हिननि जणिया पाता, न कोई हिननि गायत्री मंत्र पढ़िया, न वञी करे गुरुकुल में वञी पढ़ाई कयूं, ऐं हे ब्रह्म ज्ञानी ठही वियूं। हे श्री कृष्ण खे सुञाणे वियूं। त उहे ई वामन भगवान आहिनि, जंहिं बली महाराज सां लीला कई। अरे, त उहे भगवान राम आहिनि, जंहिं बाली महाराज सां लीला कई। हे त उहे ई सभु कुझु सुञाणे वठंदा आहिनि। छो जो भगवान, यादि रखो, कर्म सां न मिलंदा आहिनि। चओ हरि बोल।
प्राचीन बरीअ खे ज्ञान ॾिनो आहे श्री नारद जी महाराज श्रीमद भागवत महापुराण में जो वो कथा ॿुधाईंदा आहिनि न कहिड़ी पुरंजन उपाख्यान उन खां पहिरियों श्री नारद जी महाराज चवनि था हितां कर्म कांड में लॻल पिया हो, हे कर्म था हो कर्म, हे कर्म फलाणा कर्म, वरी जीवन खे बि मारियो था यज्ञ जे नाले ते भगवान जे। ए बीठा तो मथे ॾिसो गुस्से में लाल लाल अखियुनि सां तव्हांखे ॾिसनि था, चाकू ऐं तलवार वांगुरु पंहिंजे शरीर सां तव्हांखे कटींदव, इहे वञी करे उते बदिलो वठंदव। अरे महाराज तव्हां छा सम्झी वेठा आहियो? कर्म करण सां भगवान न मिलंदो आहे, भगवान त प्रेम सां मिलंदा आहिनि। कर्म सां भगवान मिले हा त अहिड़ा अहिड़ा वेठा आहिनि 18 घंटा कर्म था कनि, कर्म सां न मिलंदा आहिनि। कर्म सुठो बि हुजे, शुद्ध बि हुजे, ॾाढो वॾो हुजे, उन सां न मिलंदा, पर अगरि प्रेम में भाव में कोई भगवान जो थी वञे उन सां मिली वेंदा। हाणे कर्म त आहे व्यवहार जे लाइ। हाणे ध्यानु ॾियो, दुर्योधन भगवान श्री कृष्ण जे लाइ 56 भोग ठाराया, 56 भोग। कर्म त सुठो आहे न, बढ़िया, केॾा सुठा सुठा व्यंजन ठाराई और सुठे तरीक़े सां ठाराई, पवित्र ठाराई, लेकिन न विया भगवान कृष्ण। कर्म तो उन जो वॾो हो। अब विदुरानी माता छा कयो? अरे महाराज उल्टी खट ते विहारियो ऐं छिलका खाराया कृष्ण भगवान खे। भगवान छिलका खाई विया, घटाघट खाई विया, बिल्कुलु देर न लॻायूं। हाणे ॿुधायो, कर्म त ॾिसण में त दुर्योधन जो बढ़िया थो लॻे, राजकीय सम्मान ठाठ बाट सां शानो शौकत सां भगवान श्री कृष्ण खे उन मेहमानवाजी कई, 56 भोग ठाराया। भगवान हली आया, न मूंखे बुख आहे न तुंहिंजे अखियुनि में प्रेम आहे। भगवान इहे त अखर चया। ॿिनि जॻहियुनि ते माण्हू रोटी कंदो आहे, जा त पाण बुख में हुजे, या खाराइण वारे में प्रेम हुजे। न तुंहिंजे अखियुनि में प्रेम आहे, न मुंहिंजे पेट में बुख आहे। अच्छा, तो विदुरानी वटि उते बुख लॻी वई छा भगवान खे? हा बुख लॻी वई, प्रेम जी बुख। छिलकनि जी बुख लॻंदी आहे कंहिंखे? छा भगवान दाल रोटीअ ते हलंदा आहिनि छा कृष्ण भगवान? न न, दाल रोटीअ ते त असांजो अन्नमय कोश हलंदो आहे, पिंड हलंदो आहे। भगवान खे दाल रोटी हवा पाणी जी ज़रूरत न हूंदी आहे। कोई भक्त अगरि प्रेम सां भोजन खणी अचे, बुख लॻी वेंदी आहे भगवान खे। त विदुरानी महारानी उनखे छिलका खाराया। विदुरानी चाची त कर्म त ॾिसण में सुठो न आहे, तव्हां मूंखे अॼु पंहिंजे महिमान खे कॾहिं ज़िंदगीअ में छिलका खाराया अथव? ऐं खाराईंदव? न खाराईंदव। लेकिन भगवान खाई आहे त ॾिसण में त ईअं थो अचे कर्म त दुर्योधन जो सुठो आहे, पर भगवान कर्म न ॾिठो, प्रेम ॾिठो। हकीकत में पुछो न, वो प्रेम ही ग्रहण कयो। प्रेम में भगवान मीरा जो जहर पिया, शबरी माता जा बेर खाइया, सुदामे जी जा कच्चा तंदुल खाइया, छिलका खाइया विदुरानी माता जा, 10 गुना वधिक लूण विधल कर्मा माता जी खिचड़ी खाइया। अहिड़ा प्रेम जा अवतार आहिनि। तॾहिं शिव जी चवनि था, हरि व्यापक सर्वत्र समाना, पर कीअं मिलंदा? प्रेम ते प्रगट हो हे महजाना। इन करे भगवान जो नालो आहे। बोलो श्री प्रेमावतार भगवान की जय। हरे राम हरे कृष्ण हे हरे। त यादि रखिजो, भगवान कर्म सां न मिलंदा आहिनि, प्रेम सां मिलंदा आहिनि। प्रेम में ॾिसो अशुद्ध कर्म बि थिया तॾहिं बि मिली आहे। हाँ, कर्मा बाई तो वेचारी मुंहुं बि न धोअंदी, ईअं उथी करे खिचड़ी ठाहे छॾींदी, मतां हुनखे बुख न लॻे। हुनजे दिलि में प्रेम आहे, मुंहुं ते पाणी कोन्हे, लेकिन मन में इहा भावना आहे, ईअं न थिए मूंखे देरि थिए कृष्ण भूखो हली वञे। चवंदा आहिनि कर्मा बाई जॾहिं चोलो छॾे छॾियो त कई सालनि तक हुनजे घर में रोअण जी, बालक जी आवाज़ ईंदी, ॾाढी मैया मैया आवाज़ ईंदी, भक्तन खे ॿुधण ईंदी। त तुलसीदास भी चवनि था, उन सां कोई प्रेम करे, निरंतर नाम सिमरन करे त उनखे आत्म ज्ञान ब्रह्म ज्ञान अची वेंदो आहे। चओ हरे राम। जेको चई नथो ॿुधाए सघिजे, जेको अनुपम आहे, जंहिंजी कोई तुलना कोन्हे, अनामय आहे, ब्रह्म सुख जो उहे भक्त अनुभव कंदा आहिनि, जेके परमात्मा जे गहरे रहस्य खे सम्झण चाहिनि था। बस
शुरू करे छॾनि। सम्झ में अचे न अचे, मन लगे चाहे न लगे। माण्हू चवंदो आहे पहिरियों मन लगे त पोइ भॼन कयां, ग़लति ॻाल्हि। पहिरियों निरंतर भॼन कयो कयो, कंदे 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 पोइ मन लॻंदो आहे। ईअं मन छा मज़ाक आहे छा मन लॻाए? चओ हरे राम। संकट खां घबरायल दुखी भक्त दीन थी करे भगवान खे पुकारींदा आहिनि त उन्हनि जे भारी भारी बुरे बुरे संकट में भी भगवान उन्हनि खे अहिड़ो साथ ॾींदा आहिनि कि सभु दुख उन्हनि जा भॼी वेंदा आहिनि, उहे सुखी थी वेंदा आहिनि। जगत में 4 तरह जा भगवान जा भक्त थींदा आहिनि, राम भक्त 4 तरह जा। 4 ई पुण्यात्मा पाप रहित ऐं उदार आहिनि। कहिड़ा थींदा आहिनि 4 भगत ख़बर अथव न? अर्थार्थी, ॿियो आर्त, टियों जिज्ञासु, चौथों ज्ञानी। अर्थार्थी यानी कंहिं कामना धन आदि चाहना सां जेके भगवान जो भजन कंदा आहिनि। आर्त यानी दुख में विपत्तिअ में अची करे भगवान खे पुकारींदा आहिनि। ये द्रौपदी माता पुकारियो, ये ध्रुव महाराज अर्थ जे लाइ, राजगद्दीअ जे लाइ भगवान जी तपस्या कई। द्रौपदी माता दुखी थी करे आर्त संकट में भगवान खे पुकारियो। ऐं जिज्ञासु भगवान खे समझण जी इच्छा सां भजन करण वारा कई ऋषि मुनि संत महात्मा। ऐं चौथों ज्ञानी। आहा, ज्ञानी त श्री कृष्ण चवनि था उद्धव, ज्ञानी त मुंहिंजो ई रूप आहे। ज्ञानी भगवान खे तत्व सां समझी करे स्वाभाविक ई प्रेम सां भजन कंदा आहिनि। जीअं गोपियूं, गोपियुनि खे ज्ञानी भक्त चयो वियो। हाणे असांजो दिमाग़ त ॾिसो चक्कर खाई वञे। जंहिं पढ़ाई लिखाई कई कोन, जंहिंखे उथण वेहण ॻाल्हाइण ॿोलाइण न अचे, भगवान कृष्ण जी नज़र में उहे ज्ञानी भक्त आहिनि। वॾा वॾा लच्छेदार प्रवचन करण वारा, भाषण करण वारा, हाँ, उहे भगवान चवनि था ज्ञानी भक्त कोन्हनि। कंहिं में धन जी कामना आहे, कंहिं में कोई इच्छा आहे, कोई मान थो पाइण चाहे, कोई कुछ थो पाइण चाहे। चओ हरे राम। एॾी वॾी भगवान जी कृपा आहे नाम में। जपहि नाम जन आरत भारी, जपहि नाम जन आरत भारी, मिटहि कुसंकट होहि सुखारे। मिटहि कुसंकट होहि सुखारे। हाँ, मिटहि कुसंकट होहि सुखारे। राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम। ओ सीताराम, 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 सीताराम। चारई चतुर भक्तन के नाम जो ही आधार आहे। इन्हनि में ज्ञानी भक्त त भगवान खे ॾाढो विशेष VIP, भगवान खे ॾाढो प्यारो आहे। ईअं त चैन में नाम जो प्रभाव आहे, परंतु कलयुग में ओहो, कलयुग में विशेष रूप सां नाम जो प्रभाव आहे। इन करे इन नाम खे छॾे करे ॿियो कोई उपाय ई कोन्हे। चओ हरे राम, हरे कृष्ण। चहु जुग चहु श्रुति नाम प्रभाऊ, कल विशेष नहीं आन उपाऊ। कल युग में ॿियो कोई उपाय ही कोन्हे। उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे हलंदे चलंदे सुम्हंदे जागंदे नाम जपियो, नाम सिमरन कयो, कीर्तन कयो। पर काॾों कंदासीं? पहिरियों जॾहिं अभ्यास कंदासीं, हा न भाई। पहिरियों जॾहिं रोज़ 2-4 कलाक वेही भजन कंदासीं, पोइ त हलंदो। माण्हू चवंदा आहिनि वेही करे मां नाम न जपींदो आहियां, त मां हलंदे चलंदे मां नाम सिमरन कंदो आहियां, कमु कंदे कंदे बि भजन कंदो आहियां। अच्छा, पोइ मोबाइल ईंदी अथव त पोइ मां मोबाइल ते ॻाल्हाईंदो आहियां। पोइ काॾों भजन थींदो? ॿुधायो न। भजन त छॾिजी वेंदो। सॼो ॾींहुं 5-5 मिंट में त असां ॻाल्हायूं था। वैज्ञानिक चवनि था पिया जेके कि हिकु युवा इंसान लॻभॻि सॼे ॾींहं में अलाए घणा 100 बार मोबाइल खे हथ लॻाईंदो आहे। चओ हरे राम। मनोविज्ञानी, शरीर विज्ञानी डॉक्टर चवनि था त असांजी अहिड़ी मेंटेलिटी ठही वई आहे, अहिड़ी मानसिकता ठही वई आहे। हीअं रखियो न मोबाइल ते, 5 मिंट थिया, कुझु कोन्हे कमु, खणंदो मोबाइल, वरी ॾिसंदो, चेक कंदो, वरी खणंदासीं। अच्छा यूट्यूब हलाया, अच्छा फेसबुक हलाया,
अच्छा ॾिसां ॿियो छा छा आहे, कोई मैसेज त न आयो। ईअं थी वई आहे फितरत माण्हू जी। चओ हरे राम। हर 5 मिंटे में ईअं न ॼण कोई ज़हरीलो नांग पियो आहे उनखे था वञी छेड़ियूं, असां जाॻायूं था वञे। चओ हरे कृष्ण। ईअं त भॼन न थियण वारो आहे, पहिरियों त वेही करे करिणो पवंदो, आदत पए, पोइ बाक़ी समय हलंदे फिरंदे असां नाम जपूं। हाणे जो अर्थ इहो बि न आहे की असां नाम जपींदा आहियूं। मां तो उहो त ॿुधायांव जेको रामायण जो अर्थ आहे, भाव आहे। इन धोखे में न रहिजो। पंहिंजो आइडियल ठाहिणो अथव, आदर्श ठाहिणो अथव। आहा, त कंहिं ऊंचे दर्जे जे संत महात्मा खे ठाहियो, हनुमान महाराज खे, भगवान श्री चंद्र महाराज खे, वाल्मीकि भगवान के, तुलसीदास जी महाराज, बाबा धनुराम साहब, बाबा भगत राम साहब। बाक़ी तव्हांखे पंहिंजी जागृति खपंदी। हे रामायण जगाईंदी तव्हांखे, हनुमान जी जगाईंदा कि असां ॾींहं राति उहो भॼन कयूं। ॾिसो भागवत में असां कथा कंदा आहियूं कि हिकिड़ो नाम जपणु, भगवान जो स्मरण करणु, ॿियो भगवान जी कथा। ठीकु आहे। ऐं टियों तुलसी माता जी सेवा, चौथों गौ माता जी सेवा, चारई समान। मान लो कोई नाम नथो जपे सके पर वो 4 घंटा रोज गौ माता जी सेवा तो करे तो उनके 4 घंटा नाम जपण जो ओतिरो लाभ मिलंदो। केॾी वॾी ॻाल्हि आहे। चओ हरे राम। ये ॻाल्हियूं भी तो समान आहिनि, भगवान जी कथा भी समान आहे। कथा ॿुधंदा रहो, चवंदा रहो, सरल तरीक़ो तो। या भी तो भगवान जी स्मृति आहे न, जेतिरी देर कथा ॿुधो था भगवान जी यादि ई त आहे। हिकिड़ो थींदो आहे जप, ॿियो थींदो आहे स्मरण। जप में नाम हलंदो आहे, स्मरण में यादि हलंदी आहे। कुछ न कुछ तो कयूं भाई असां। चओ हरे कृष्ण। हाणे 1 कलाक कथा हलंदी आहे हिते, त उहो काफ़ी थोड़ी न आहे। 23 घंटा हावी न थी वेंदा कलाक जे मथां। 2-3 घंटा पंहिंजे मन रूपी शैतान खे खाली छॾियूं, बाक़ी सुठे कम में, भगवान जे भजन में, व्यवहार में, सेवा में लगाए रखूं। हाँ, बाक़ी समय कम कंदे कंदे असां भजन कयूं। चओ हरे राम। हरे कृष्ण। हे हरे सीताराम, राधे श्याम, नारायण। हे हरे, हरे कृष्ण। कलयुग में भाई विशेष रूप से भगवान जो नाम तव। कलयुग में अति विशेष भगवान जे नाम के छड़े करे ॿियो कोई चारो ही कोने, उपाय ही कोने। इन करे जेको माण्हू सब तरह जे भोग के, अरे मुक्ति जे इच्छा के भी छड़े करे श्री राम जी जे भक्ति रूपी रस में खोइजी तो वञे, उन्हनि भी नाम जे सुंदर प्रेम रूपी अमृत जे सरोवर में पंहिंजे मन के मच्छी ठाए रखियो आहे। यानी नाम रूपी अमृत जो निरंतर उहे स्वाद वठंदा था रहन, क्षण भर भी उन खां अलग न थींदा आहिनि। सकल कामना ही न जे राम भगत रस लीन, नाम सुप्रेम पीयूष हृदय तिनौ किए मन में न सियावर। जय जय उमापति महादेव की, जय जय पवन सुत हनुमान की, जय बोलो भाई सर्व संतन की जय 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 जय। निर्गुण ऐं सगुण ब्रह्म जा 2 स्वरूप आहिनि, यादि रखिजो। भगवान जा मुख्य कहिड़ा स्वरूप आहिनि? हिकिड़ो निर्गुण, ॿियो सगुण। अच्छा, निर्गुण में यानी जंहिंजो रूप रंग कोन्हे, कोई गुण कोन्हे, शून्य, 0, कुछ नजर न अचे। ठीक है। सगुन में कई रूप है, राम कृष्ण गोविंद हरि भगवान अंबे माता भोले बाबा, ये सब सगुन साकार में। कई माण्हू असांजे धर्म में टोकींदा आहिनि कि तव्हांजे सनातन धर्म में एॾा भगवान, एॾा भगवान। हाँ, असांजो त हिकु ई आहे, गॉड आहे असांजो, हिकिड़ो अल्लाह आहे। भाई असांजो भी हिकु आहे। असांजा भगवान ॾाढा दयालु आहिनि, कृपालु आहिनि। चवंदा आहिनि तोखे जेको रूप पसंदि आहे तूं चुनाव करे वठ। पंहिंजे भक्त जे लाइ भगवान एॾा सुरीला प्यारा मिठा मधुर रूप बनाया आहिनि। तोखे धनुर्धारी पसंदि आहे उहो, भोले बाबा पसंदि आहे उहो, श्री कृष्ण, अंबे माता, गजानंद महाराज, भोले बाबा, जेको तोखे पसंदि आहे। चओ हरे राम। असांजे भगवान जो जेको स्वरूप आहे करुणा में आहे, प्रेम वारो आहे। उहे रही न सघंदा आहिनि लिकी करे। हाँ,
वो कीअं भगवान थींदो? भक्त रोए वेठो ऐं भगवान अचे ई कोन, निर्गुणी ठही वेठो हुजे। ॿार रोए वेठो ऐं माता अचे ई कोन त उहा माता आहे? अरे भगवान अहिड़ा आहिनि, असांजा पंहिंजे मन सां न हलंदा आहिनि। भक्तानुकारी, भक्त जे मर्ज़ीअ सां हलंदा आहिनि। भक्त खे सगुन साकार जो रूप पसंदि आहे, उहो भगवान सभु पर्दा फाड़े करे हिकदमि निर्गुण में सगुन थी मुरली वॼाईंदा अची पहुची वेंदा आहिनि। एॾा प्रेमावतार। इन प्रेम खे सम्झणु कोई जिद हठ जी ॻाल्हि कोन्हे, लड़ाई झगड़े जी ॻाल्हि कोन्हे, स्पर्धा जी ॻाल्हि कोन्हे। संत चवनि था श्रद्धा जी ॻाल्हि आहे। भगवान खे श्रद्धा, प्रेम, विश्वास सां ई सम्झी सघिबो आहे, दिमाग़ सां न, दिलि सां सम्झी सघंदो। त निर्गुण ऐं सगुण ब्रह्म जा ॿ स्वरूप आहिनि। अगुण सगुण दे ब्रह्म स्वरूप, ॿई चवण खां ॿाहिरि अथाह, अनादि, अनुपम आहिनि। मुंहिंजे वीचार में इन्हनि ॿिन्ही खां वॾो आहे जंहिं पंहिंजे बल सां ॿिन्ही खे पंहिंजे वश में करे रखियो आहे। सम्झो था? यानी भक्त एॾो वॾो आहे कि भगवान खे बि प्रेम जी डोरीअ में पंहिंजे वश में थो करे छॾे। आहे कि न? उहे निर्गुण ब्रह्मी त आहिनि जंहिंखे यशोदा मैया ॿधी छॾियो। केरु? हरे राम। संत महात्मा इन ॻाल्हि खे मूं दास जी ॾिठाई या केवल कविता न सम्झनि। मां पंहिंजे मन जे विश्वास, प्रेम ऐं दिल जी ॻाल्हि रुचीअ सां तव्हांखे चवां थो त निर्गुण ऐं सगुण ॿिन्ही तरह जे ब्रह्म जो ज्ञान अग्नीअ जे समान आहे। निर्गुण उन अप्रकट अग्नीअ जे समान आहे जेकी लकड़ीअ जे अंदरि आहे, परंतु नज़र नथी अचे। ॾिसो, लकड़ीअ में आग हूंदी अथव, नज़र न ईंदी आहे। जंगल में बांस पाण में रगड़ खाईंदा आहिनि न, टकराईंदा आहिनि त आग लॻी वेंदी आहे। जंगल में कोई बाहि लॻाइण न वेंदो आहे। टीह में ॾिसो, घणा घणा ॾींहं आग हलंदी रहंदी आहे। ये हवाई जहाज में पानी विझंदा आहिनि काथों काथों त आग न विसमंदी। काॾो लॻी वई? लकड़ियूं रगड़जी वयूं पाण में। माचिस जो ॿारींदा आहियो त गंधर्व में तीली त हणंदा आहियो हिकिड़ी, हा? पहिरियों आग त न ॿरंदी आहे, घर्षण खां पोइ ॿरंदी आहे। नंढा ॿ पत्थर खणो, घर्षण कयो त उन में बि आग निकिरंदी आहे, चिनगारी। आदि मानव त ईअं बि कंदा हुआ जॾहिं जंगल में रहण वारा। त आग लकड़ीअ में हूंदी आहे, सम्झो निर्गुण रूप आहे भगवान जो। चओ हरे कृष्ण। पर उन आग खे जंहिं प्रकट करे छॾियो, जेॾीमहिल नज़र ईंदी आहे त सम्झो निर्गुण में सगुण भगवान पाण प्रकट थी वियो। इन तरह निर्गुण सगुण तत्व सां हिकु ई आहे। एतिरो थियण ते बि सम्झण में ॾाढो कठिन आहे, परंतु नाम सां वरी ॿई सरल थी वेंदा आहिनि। बिना नाम जपे ॿई कठिन आहिनि। पढ़ाई कयो ई कोन, स्कूल वञो त पोइ सरल सवालनि जो जवाब भी अचण वारो न आहे। और दिलि लॻाए पढ़ाई कंदा अचो त कठिन जवाब भी सरल थी वेंदा आहिनि। आहे न भाई? हरे राम। पढ़ाई न करण वारे खे वीचारे खे पेपर, क्वेश्चन पेपर ॾिसी करे चक्कर अचण लॻंदा आहिनि, उल्टियूं शुरू थी वेंदियूं। हाँ, ये छा थियो? ये कहिड़ा कहिड़ा अखर लिखिया? पढ़ाई न कई आहे त मां ॾिठा ई कोन्हनि। त उन जे लाइ त सरल भी भारी पइजी वियो। त जेके माण्हू नाम न जपींदा अंत समय पछताईंदा आहिनि। ओहो, भजन त कयोसीं कोन, हाणे त हिसाब किताब जो टाइम अची वियो, हाणे त परीक्षा जो टाइम अची वियो। धर्मराज भगवान खे छा चवंदासीं? रोज मां 8 घंटा मोबाइल हलाईंदुमि, हाँ? रोज मां बढ़िया घुमण फिरण हली वेंदुमि 6 घंटा, रोज दोस्तनि सां गपूं हाकींदुमि, हाँ? बाजारियूं घुमंदो रहंदुमि मां। छा चवंदासीं? चओ हरे राम। अगर नाम जपियो त ॿई रूप सरल आहिनि, निर्गुण भी सगुण भी। हिकु आहे अविनाशी सत्ता चैतन्य आनंद जी गहरी राशि आहे। इन करे भगवान जो नाम निर्गुण खां भी वधीक, सगुण राम खां भी वधीक ब्रह्म व्यापक आहे। हिकु आहे अविनाशी सत्ता चैतन्य आनंद जी गहरी राशि। कीअं मिलंदी? जॾहिं असां ॾींहं राति हरे राम, श्री राम, सीताराम, राधे श्याम, हरे कृष्ण निरंतर जॾहिं उच्चारण कंदासीं, अहिड़े विकार रहित प्रभु जे हृदय में रहंदे भी जगत जा सभु सुखी। नाम जो अहिड़ो प्रभाव ॾिसी करे, अहिड़ी महिमा, अहिड़ो रहस्य ॾिसी करे माण्हू दुख पाइनि था, नाम नथा जपनि। नाम जो जतन करण सां ई भगवान जॾहिं खुद प्रकट थी वेंदा आहिनि त संसार जी ॿिनि पैसनि जी समस्याऊं कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, ॿुधायो न?
चौन था अस प्रभु हृदय अछत अबिकारी सकल जीव जगत दीन दुखारी। नाम जे हुंदे तां दुखी थी रहा हो, नाम जे हुंदे तां परेशान थी रहा हो। केॾी दुख जी ॻाल्हि आहे, कमाल आहे। रोटी हथ में पई आहे ऐं बुख में मरो था पिया। गंगा जी जे किनारे ते वेठा आहियो, उन में मरो था पिया। इहो कहिड़ो हिसाब किताब आहे भाई? नाम निरूपन नाम जतन ते सोई प्रगटत जिम मोल रतन ते। अरे नाम जपण सां जतन करण सां भगवान ईअं प्रकट थी वेंदा आहिनि, जीअं रतन जे सम्झण सां उनजो मुल प्रकट थी वेंदो आहे। रतन हुजे न हीरा मोती, उनखे कोई पहिरों नाजानकार खेॾंदा हुआ, ॿारनि खे ॾेई छॾींदा। अरे कोई हिते ई कंचे वांगुरु आहे, जीअं चिदा हूंदा आहिनि, खेॾो भाई खेॾो। मणी आहे नकली खेॾण वारी। पोइ कंहिं जोहरी अची ॿुधायो पागल न, हे ॿार खे जेको खेॾण लाइ तो ॾिनो आहे, इहो ख़बर अथई 10 करोड़ जो हिकिड़ो रतन अथई। हाँ, मां त हिनखे ईअं सम्झंदो हुउमि, त ॿाहिरि बि खेॾंदो आहे वञी। न, 10 करोड़ उन ॾींहं खां बंदि करे ताले में लिखाए छॾियो। छो जो मुल पतो पइजी वियो, पतो न हो त ईअं खेॾंदा रहंदा। तहिड़ी तरह सां हा, राम राम भाई, राम राम त सभु चवंदा आहिनि, ॿ ॼणा मिलिया त राम राम, पर मुल कंहिंखे पतो कोन्हे। हिन नाम में पाण राम जी समायल आहिनि। हिन नाम सां तव्हांखे एॾी शक्ति अची थी सघे, ईअं अखियूं बंदि कयो त अंतर ध्यान थी वञो। हिन नाम में उहा शक्ति हूंदी आहे। हिते शरीर तव्हांजो वेठो आहे, उन नाम जे प्रभाव सां 8 सिद्धियूं 9 निधियूं अची वेंदियूं। शरीर अंदर कमरे में बंदि पियो हुजे, ऐं तव्हां पूरे अमेरिका घुमी अचो, ऑस्ट्रेलिया घुमी अचो, हरिद्वार घुमी अचो, वृंदावन सैर करे अचो, पूरो जगन्नाथपुरी सुबुह जी खिचड़ी खाई अचो वञी, भगवान जो भोग। हाँ, 11 न रही सघो त हली वञो जगन्नाथपुरी, हुते बढ़िया खिचड़ी विचड़ी खाई अचो, वरी वापसि अची वञो। चओ हरे राम। मन जी ॻाल्हि सम्झी वञणु, एॾी नाम में शक्ति आहे। कोई जपे त ॾिसे। बागेश्वर बाबा जेके आहिनि, धीरेन्द्र कुमार शास्त्री, उनखे काॾो मिलियो? उनजा दादा गुरु ॾींहं राति नाम जपींदा हुआ, हनुमान चालीसा पढ़ंदा। उन्हनि पाण ॿुधायो आहे कि बचपन में उन्हें विहारे करे हनुमान जी जे साम्हूं मूंखे विहारियो ऐं प्रार्थना कई त हिकिड़ो तेज निकितो, जेको मां ॾिठो हनुमान जी महाराज मूं, उन तेज में मूंखे शक्ति आहे। उन्हनि त पाण बयानु ॾिनो आहे। चओ हरे राम। त असां भाई उन नाम जो स्वादु वठूं, ॾींहं राति सुमिरन कयूं। आहा, उथंदे वेहंदे, खाईंदे पीअंदे, पर उन खां पहिरियों चङी तरह आसन जमाए करे नाम सिमरन करणु खपे। चओ हरे राम। दुकान जे लाइ असां आसन जमाईंदा आहियूं, 10 कलाक दुकानदारी, 12 कलाक। मान लो कोई 70 साल जिए तो पियो, ठीकु आहे, ऐं 50 साल दुकानदारी की, 60 साल दुकानदारी की, भगवान करे 100 साल तो जिए, ठीकु आहे। 10 साल खां दुकान ते वेठो, 90 साल दुकानदारी की, घणो कमाई? चे 20 करोड़ रुपया कमाई। 20 करोड़, ठीकु आहे। घणे साल में कमाई? 90 साल में कमाई। और 4 साल भगवान जो भजन करे ॾिस। 4 साल कुबेर देवता जो खजानो मुठीअ में न अची वञे त चओ। अरे ध्रुव महाराज त 6 महीना कयो, एड़ो राज हासिल कयईं कि ऋषि मुनि परिक्रमा कंदा आहिनि। 36,000 साल राजा बणजी राज कयईं ते अॼु बि सभिनि खां वधीक चमक वारा उहे। छाजे करे? छो जो श्रद्धा कोन्हे। यादि रखिजो। हा, रामायण ॿुधूं था, सभु महिमा ॿुधूं था, पर विश्वास कोन्हे कि नाम जपण सां ईअं थींदो। हनुमान जी महाराज चवनि था, तूं भगवान जे प्रेम जे लाइ नाम जप। हे तव्हांखे असां महिमा था ॿुधायूं, हिन जो मतिलबु इहो न आहे कि भगवान जो नाम रिद्धियुनि सिद्धियुनि जे लाइ, राज जे लाइ, धन जे लाइ। न भाई, न, बिल्कुलु न। भगवान जो नाम त प्रेम जे लाइ हुजे। ध्रुव महाराज पछताया जेॾी महिल राज वठी आया त चवनि पिया, अजाओ मां राज जे लाइ भगवान जो मां भजन कयो, जेकर निष्काम कयां त हिन महिल ई भगवान खे सदा जे लाइ पाए वञा। उन्हनि खे राज बि 36,000 साल विछोड़ो लॻो कि भगवान खां मां दूर थियो। रोअंदा रोअंदा विया। चओ हरे राम। त हनुमान महाराज चवनि था, तव्हां नाम भगवान जे प्रेम जे लाइ जपियो। अरे त संसार जा कष्ट कानो दूर थींदा? हे मुसीबतियूं थी अचनि रोज, कॾहिं कुछ चवनि था, उन जे लाइ मां तो जिम्मेदारी खणां। बोलो श्री हनुमान जी चवनि था, मां सेवक आहियां न पंहिंजे प्रभुअ जो। मुंहिंजे हूंदे मुंहिंजे स्वामीअ खे छो था तकलीफ़ ॾियो तव्हां? मां वेठो आहियां।
तव्हां हुनजो प्रेम सां भजन कयो, बसि बाक़ी सभु मुंहिंजे मथां छॾे छॾियो। इहा सची ॻाल्हि अथव बिल्कुलु। त हे रामायण ॿुधी करे असांजो फर्ज़ छा आहे भाई, भजन शुरू करे छॾियो, हा न। अधु घंटो घंटो कलाक ॿ कलाक पोइ धीरे धीरे वधाईंदा वञो, शुरू त करे छॾियऊं कम से कम। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद। नाम जो जतन करण सां भगवान प्रकट थी वेंदा आहिनि। भगवान जे नाम जी महिमा ईअं प्रकट थी वेंदी आहे, जीअं असां हीरे मोतियुनि खे नकली मणी सम्झी करे खेॾंदासीं, हा, और पतो पइजी वियो त हे रतन आहिनि अनमोल, त पोइ उनखे संभाले रखंदा आहियूं। तीअं पोइ संत महात्मा बि नाम जी महिमा सम्झी करे पोइ हिकु हिकु सांस में नाम खे संभाले रखंदा आहिनि। हा, बिरथा न वञे, व्यर्थ न वञे, हिकु दम बि व्यर्थ न वञे। जो प्रभाव ॾाढो वॾो आहे। तॾहिं पंहिंजे वीचार जे अनुसार चवां थो कि नाम सगुण राम खां बि वॾो आहे। चओ हरे राम। निर्गुण ते एही भांति बड़, नाम प्रभाव अपार। कहो नाम बड़ राम ते, निज विचार अनुसार सियावर। रामचंद्र की जय जय उमापति महादेव की जय जय पवन सुत, हनुमान की जय। बोलो भाई सब संतन की जय जय जय। टेवियों दोहो विश्राम थियो भाई, ठीकु आहे, याद रखिजो। श्री राम जय राम, 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 श्री राम जय राम। भगवान श्री चंद्र महाराज जी पावन प्राकट्य उत्सव जी राधाष्टमी महारानी जी भी तव्हांखे अनंत अनंत वाधायूं। भगवान श्री चंद्र महाराज महान युक्त योगी, यानी जन्मजात योगी। उन्हनि योग करे योग न कमायो आहे, उहे महायोगी ही प्रकट थिया आहिनि मनुष्य जे रूप में, अची करे असांजो उद्धार कयो अथऊं। उन्हनि जी ॾाढी सुंदर कथाऊं ईंदियूं। हिकु बार हिकिड़ो चोर उन्हनि जे हथ में ॾिठई त उन्हनि जी माता सोन जा कड़ूला पाता आहिनि, कंगण, ॿारनि सां खेॾनि पिया। भगवान श्री चंद्र महाराज नंढी सी उमिरि 3 साल जा, खेॾंदे खेॾंदे चोर वज पाए करे आयो ऐं चयईंसि मूंखे कंगण लाहे ॾे। पहिरियों त भगवान श्री चंद्र महाराज की धनी त घुरे थो, ठीकु आहे, हिकिड़ो कंगन लाहे थो ॾियां। हिकिड़ो कंगण बाबा श्रीचंद साहिब जन पंहिंजी मर्ज़ीअ सां लाहे ॾिनो चोर खे, खणी वञ। लेकिन उते उनखे लोभ अची वियो ऐं भगवान श्री चंद्र महाराज बाल जतीअ खे, बालक खे चवण लॻा, अरे हे ॿी बांह बि ॾे, इहो बि लाहे ॾे मूंखे। तॾहिं मुस्कुराइण लॻा बाबा श्रीचंद साहिब, ऐं हुनजी बांह पकड़े करे ॿियो कंगण बि लाहे छॾियईं। स्पर्श थी वियो। हाणे भगवान श्री चंद्र महाराज चयो त हिन ते बि कृपा करणु खपे। ठीकु आहे, जहिड़ो बि आहे, चोर आहे, लालची आहे, लेकिन साम्हूं त आयो, मूंखे स्पर्श त कयईं। तॾहिं जीअं अॻिते वधियो, चोर अंधो थी वियो, रस्तो ई नज़र न अचे, पागल थी वियो। वरी छा थियो, अखियूं मेटे ॾिसे बिल्कुलु, लेकिन कुझु नज़र ई न अचे। हेॾे ॾिसे, वरी किरी पए होॾे। कुझु देरि जॾहिं अहिड़ी हालत थी वई त सम्झ में अची वियो, अरे वो बालक साधारण न हुयो, तो दिव्य बालक हुयो। उन भगवान श्री चंद्र महाराज जो बिना अखियुनि जे चेहरो नज़र पियो अचे अंदर। सम्झी वियो त हिकु दिव्य महापुरुष परम पुरुष। जीअं जीअं धिका धाबा खाईंदो वापसि आयो, रोअण लॻो त बाल रूप में, हे भगवान मूंखे क्षमा कयो, अची किरी पियो। भगवान श्री चंद्र महाराज 3 साल में उनखे ज्ञान ॾिनो। चवण लॻुसि कि सच जी कमाई खा, कूड़ में तूं जेतिरो बि कमाईंदे, इहो धन कोन अथई, इहो सोन कोन अथई, इहो दुख अथई, इहो ज़हर ई इकठो थो करे प्यारा। सच जे कमाईअ जो हेतिरो सो बि तोखे असरु पवंदो, तूं सुखी रहंदे, मन में तुंहिंजी शांती रहंदी। तॾहिं ॿई कंगण जीअं सतगुरनि खे अर्पण कया, चरणनि ते किरी पियो
त तुरंत उनके ॿई नेत्र ज्योति वापसि अची वई ऐं बाबा श्रीचंद साहिब जन उनखे ज्ञान ॾिनो आहे ऐं उन कसम खाधी ऐं जीवन भर पोइ उन वरी कॾहिं चोरी बि न कई ऐं भगवान जी भक्ति कंदो रहे। बोलो जगत गुरु श्री चंद्र भगवान की। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अचो भाई गुरबाणी में बिन गुर देखे नींद ना आवे। गुरु रामदास महाराज जन जी बाणी हमेशा तव्हां श्रवण कंदा आहियो, ॻाईंदा आहियो। बिन गुर देखे नींद न आवे। मैं बिन गुर देखे नींद न आवे। मेरे मन तन वेदन गुर बिरह लगावे। बिन गुर देखे नींद न आवे। बिन गुरु देखे नींद न आवे। मधुसूदन मेरे मन तन प्राणा हूँ हर बिन दूजा अवर न जाना। कोई सजन संत मिले वड भागी मैं हर प्रभु प्यारा दस जियो। मैं बिन गुरु देखे नींद न आवे। मैं बिन गुरु देखे नींद न आवे। हम मन तन खोजी भाल भलाई क्यों प्यारा प्रीतम मिले मेरी माई। मिल सत्संगत खोज दसाई विच संगत हरे प्रभु बस जियो। मैं बिन गुरु देखे नींद न आवे। मैं बिन गुरु देखे नींद न आवे। मेरा प्यारा प्रीतम सतगुरु रखवाला। मेरा प्यारा प्रीतम सतगुरु रखवाला
हम बारिक दीन करहु प्रतिपाला, मेरा मात पिता गुरु सतगुरु पूरा, गुरु जल मिल कमल विगसे जियो, मैं बिन गुरु देखे नींद न आवे, मैं बिन गुरु देखे नींद न आवे, मैं बिन गुरु देखे नींद न आवे, मेरे मन तन वेदन गुरु बिरह लगावे, हर हर दया करो गुरु मेलो, जन नानक गुरु मिले रह से जियो, बिन गुरु देखे नींद न आवे, मैं बिन गुरु देखे नींद न आवे, मेरे मन तन वेदन गुरु बिरह लगावे, मैं बिन गुरु देखे नींद न आवे, मैं बिन गुरु देखे नींद न आवे, नींद न आवे, नींद न आवे, नींद न आवे। बोल सतगुरुदेव भगवान की, बोल गुरु नानक देव की। राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम, ओ राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम, राम 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 सीता राम 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 सीता राम 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 ओ राम, राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम, राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम, राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम, राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम, ओ राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम, राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम, राम राम सीता राम 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 सीता राम 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 राम, राम सीता राम 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 सीता राम 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 राम, राम सीता राम 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 सीता राम 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 राम, राम सीता राम 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 सीता राम 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 राम, राम सीता राम 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 सीता राम 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 राम, राम सीता राम 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 सीता राम 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 राम, राम सीता राम 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 सीता राम 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 राम, राम सीता राम 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 सीता राम 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 राम, राम बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम राम राम, राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम, जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान, ओ जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान, ओ बजरंग बली मेरे बजरंग बली बजरंग बली ओ मेरे बजरंग बली, हर हर महादेव मेरे हर हर महादेव हर हर महादेव मेरे हर हर महादेव, हर हर महादेव
महादेव प्यारे हर हर महादेव हर हर महादेव प्यारे हर हर महादेव। ओ वीरल भगवान मुंजा वीरल भगवान, वीरल भगवान मुंजा वीरल भगवान। लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण, लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण। जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी, जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता। माता जय जय धरती माता, जय जय गौ माता जय जय धरती माता। ओ अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ, अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ। साईं साईं राम के प्यारे साईं साईं राम, अरे साईं साईं राम। ओ राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम, राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम। ओ बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 राधे। राधे 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 राधे। जय जय श्री राधे बोलो वृंदावन बिहारी लाल की श्याम जय। सुंदर भगवान की जगत गुरु जय। श्री चंद्र भगवान की जय। ओम हरि ओम भूर भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति ओम। लो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। तथा विश्राम होत है कृपा करो हनुमान, श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय। पति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। बोलो श्री लक्ष्मी नारायण भगवान की जय। बोलो श्री वीरल भगवान की जय। साईनाथ महाराज की अन्नपूर्ण की आज के आनंद की आयो लाल सभई चो। झूले झूले लाल। प्रसाद स्वीकार कयो साध संगत जी। सुभाणे थारूं जो ॾींहुं अथव जुमे जो ॾींहुं हाज़िरी लॻाइजो लाभ वठिजो। छंछरनी एकादशी महादेव जो निवेदन स्वीकार कयो। राति जो 9 खां 11 आड़े पाड़े वारे संगत खे ऐं चकर भाटा बिलासपुर वारनि खे सभिनि खे फोन ऑन करे संदेश ॾेई करे सभिनि खे कथा सां जोड़जो। जय हरे राम। बोलो वृंदावन बिहारी। प्रसाद स्वीकार कयो साध संगत जी। अॼु लॻे थो